कश्मीर में मुखबिन की बातियाबी लाइ लगायल धरणे की हिमायत में बादी में सियासी समाजी मजहबी कोमपरस्त पार्टियुनि ऐं शागिर्दनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो ऐं मेरान हाईवे ते धरणे सबब समें गाॾियूं बीठी वयूं जॾहिं त इफ्तिखार अहमद अब्बासी, प्रकाश कुमार, महमूद अली, नूर अहमद जमाली, बादल ब्रोही, एजाज महेसर, मीर जावेद ताहिरी ऐं ॿियनि धरणे खे ख़िताब कंदे चयो त धाड़ेलनि हथां अॻवा थियल मुखबिन की बातियाबी लाइ कश्मीर में जेको धरणो लगायो वियो आहे असां उन जी हिमायत में एहतजाज करे रहिया आहियूं ऐं धरणो हणी मेरान हाईवे बंदि कयो आहे। हुननि वधीक चयो त जेसीं ताईं मुखबी बातियाब न थींदा असांजो एहतजाज जारी रहंदो। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे घुर कई त धाड़ेलनि हथां अॻवा थियल सभिनी मुखबिन खे फौरी तौर ते आज़ादु करायो वञे ऐं धाड़ेलनि ऐं उन्हनि जे सहूलियतकारनि जो ख़ात्मो कयो वञे त जीअं सिंध में अमन अमान क़ाइमु थी सघे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।